आला अदलिया में जजिस जी मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन जी जोड़जक क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक जुडिशियल कमीशन लाइ नामज़दगियूं करे छॾियूं। मुस्लिम लीग नून जो शेख आफ्ताब ऐं पीटीआई जो उमर अयूब मेंबर नामज़द। सेनेट मां पीपल्स पार्टी जो फारूक एच नाइक ऐं पीटीआई जो शुबली फराज मेंबर हूंदो। क़ौमी असेंबली जे स्पीकर औरतुनि जी सीट ते रोशन खुर्शीद जो नालो ॾिनो। स्पीकर अयाज सादिक नामज़दगी बाबति सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखी आगाह करे छॾियो। IMF टैक्स हथफन बाबति पाकिस्तान जी नज़रसानी दरख़्वास्त रद्द करे छॾी। आलमी इदारे टैक्स खोट पूरी करण लाइ मिनी बजट आणण जो मुतालबो करे छॾियो। नाणी वारे वज़ारत जे अमलदारनि जे IMF जे नुमाइंदनि सां वर्चुअल गॾियाणी। IMF टैक्स हथफन बाबति नज़रसानी वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त दरख़्वास्त रद्द थियण बैदि हुकूमत टैक्स हदफ़ हासिल करण लाइ 500 अरब रुपयनि ताईं जो मिनी बजट आणे सघे थी। पाक फौज पीटीआई समेत कंहिं बि सियासी जमात सां ॻाल्हियुनि वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। दिफ़ाई ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज पहिरीं ई वाज़ह करे चुकी आहे त सियासत करणु सियासी जमातुनि जो कमु आहे। ॻाल्हियूं कनि या हिक ॿिए खे रिआयत ॾियनि, मामले सां फौज जो कुझु न वञे। फौज गैर सियासी आहे ऐं हुकूमत सां तालुक़ बि रुॻो आइनी ऐं क़ानूनी आहे। सियासी जमातूं एतिराम लाइक़ आहिनि। इंतशार पसंद टोलो क़ौम खां माफ़ी वठी नफ़रत वारी सियासत छॾे तामीरी सियासत करे। पीपल्स पार्टी अॻवाननि शीरी रहमान पीटीआई जी फ़ैसिलाती एहतजाज वारे ऐलान खे खिल जोॻो करार ॾेई छॾियो। शीरी रहमान चयो आहे त छा पीटीआई जो एहतजाज वारो ऐलान हिकु मुल्क जे चूंडनि सां मशरूत आहे। अमरीकी मुदाख़लत नामंज़ूर जा नारा लॻाईंदड़ अमरीकी चूंडनि में पसंद वारी उम्मीदवारनि जी कामयाबी जूं उम्मीदूं लॻाए वेठा आहिनि। पीटीआई जी हुकूमत अमली अमरीकी चूंडनि जे नतीजे ते ॿधल न हुजणु घुर्जे। धड़नि में वड़ायल पार्टी जा सभु अॻवान परेशान आहिनि। हुकूमत तोड़ रियासत कंहिंजी ब्लैकमेलिंग में न ईंदी। 19 मई ते का बि डील न थींदी। मुल्क में आयल सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम ख़त्म थियण न ॾिनो वेंदो। नून लीग अॻवान तलाल चौधरी चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जो ध्यानु अवाम जे मसइलनि ते नाहे। सीने ते गोली खाइण जूं ॻाल्हियूं कंदड़ भॼण में देरी न कई। ख़ैबर पख्तूनख्वा जा सरकारी वसीला इस्तेमाल करे वफ़ाक़ ते चढ़ाई कई वई। चढ़ाई कंदड़नि खे इनाम ॾिना विया। छवीं आइनी तरमीम खिलाफ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। लाहौर हाई कोर्ट बार वकील हामिद खान जे मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में छवीं आइनी तरमीम खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई वई। दरख़्वास्त में चयो वियो त छवीं आइनी तरमीम खे आइन सां टकराए जोॻो करार ॾेई कलअदम करार ॾिनो वञे। तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबीअ ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबीअ जे वकील केस मां बैरत वारी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। सरकारी वकील पारां मुखालिफ़त। इस्लामाबाद हाई कोर्ट वरी तोशाखाना केस 2 में पीटीआई बानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त सूमर ॾींहुं मुक़ररु करण जो हुकुम ॾेई छॾियो। एंटी करप्शन पेशावर जो पीटीआई MNA आतिफ खान खे ॿियो नोटिस जारी। मर्दांजे निजी हाउसिंग सोसाइटी ते जवाब ॾियण जी हिदायत। एंटी करप्शन जो चवणु आहे त आतिफ खान पाबंदी बावजूद ज़रई ज़मीन रहायशी मक़सदनि लाइ इस्तेमाल छो कई वई। आतिफ खान जो चवणु आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ हिकु ॿियो केस दाख़िल थी वियो आहे। लाहौर जी दहशतगर्दी ट्रोल अदालत हमाद अज़हर, मुराद सईद, वासिक क़यूम, ज़ुबैर न्याज़ी ऐं ॿियनि पीटीआई अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। 9 मई ते बाहियूं ॾियण वारे केस जी अदालत में ॿुधणी थी। अदालत जवाबदारनि जी पेश न थियण ते गिरफ़्तारी वारंट जारी कया। 7 नवंबर ते पेश करण जो हुकुम। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणीअ जो बहिरान संगीन थी वियो। मली, सचल, ओल्ड सिटी एरिया, नाज़माबाद, नॉर्थ नाज़माबाद ऐं न्यू कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरी पाणीअ लाइ परेशान। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणीअ जे लाइन्स में गंदो पाणी अचणु लॻो। शहरनि पारां पाणी फ़राहम करण जो मुतालबो। टनो मोहम्मद खान में SSP जे PSO जो नौजवान ते तशद्दुद।
वीडियो सोशल मीडिया ते वायरल। एसएसपी जे पीएस सुहेल अहमद नौजवान तौकीर अहमद बुर्लो खे तशद्दुद जो निशानो बणायो। पीएस जे तशद्दुद जी वीडियो वायरल थियण बाद नौजवान जे वारसनि सां ॻाल्हियूं, मामलो लह मिटी करण जी कोशिश। बांसीदाबाद में ट्रैक्टर ऐं रिक्शा में टक्कर सबब फौत थियल नौजवान जे वारसनि जो लाश रखी धरणो। नौजवान खे क़त्ल करण जो इल्ज़ाम। हादसे में फौत थियल मुर्तज़ा पावर जे वारसनि थाणे अॻियां लाश रखी धरणो हयो। केस दाख़िल करण जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त मुर्तज़ा पावर खे साज़िश तहत क़त्ल कयो वियो आहे, इंसाफ़ कयो वञे। लिबनान जी मज़ामती तहरीक हिज़बुल्लाह जा इसराइल ते रॉकेट हमला जारी। वधीक 11 यहूदी फ़ौजी ज़ख़्मी। परॾेही मीडिया मूजिबि हिज़बुल्लाह जा फायर कयल रॉकेट हिक घर ते बि किरिया, जंहिं में बि कुझु माण्हुनि जी ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ज़ख़्मी इसराइली फ़ौजियुनि मां कुझ जी हालत ॻणती जोगी। इसराइल बि हमास ऐं हिज़बुल्लाह सां झड़पनि में आला फ़ौजी ऑफिसरनि समेत 778 फ़ौजियुनि ऐं 68 इसराइली पुलिस अहलकारनि जे मारिजण जी तस्दीक करे छॾी। बैंक अल्फला की न्यू अल्फा ऐप से कहीं से भी बैंकिंग करें, क्योंकि बैंकिंग कहीं जाने का नहीं, अल्फा करने का नाम है। डाउनलोड द न्यू अल्फा ऐप। किस्मत आजमाए, चाय